अवल अल्लाह अलीम आलालम जो धणी अवल अल्लाह अलीम आलालम जो धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे आहे सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए ए मूसी हले सा जा जियो मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ उहे असांजूं अजियूं हुजनि भेनरूं हुजनि या नंढड़ा बालकड़ा हुजनि चाचा हुजनि नाना हुजनि ॾाॾा हुजनि ॾाॾियूं हुजनि नानियूं हुजनि अवां सभिनीनि खे राम राधा जे तरफ़ां भलीकार हुजे ऐं ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो ऐं हीउ जेको ॾींहुं हुजे आचर जो ॾींहुं हुजे हूअं त सभिनि खे तक़रीबन मोकल बि हुजे पर जेके बालक हुजनि उहे आचर जे ॾींहुं घर वेठा हुजनि स्कूल जी जेका तयारी हुजे उहे बि उहा बि कंदा हुजनि ट्यूशन बि पढ़ंदा हुजनि पर इम्तिहान बि ॾेई वेठा हुजनि अॻिते जो जेको हुजे ईंदड़ वक़्तु जेको हुजे उन जी तयारी कंदा हुजनि सो बाबल उन जे वक़्त जी तयारी ईंदड़ वक़्तु जेको अव्हां मथियों क्लास पढ़ंदा हुजो उन जे लाइ तयारी कंदा हुजो कापी खां बग़ैर इम्तिहान ॾींदा हुजो मेहनत कंदा हुजो मेहनत में अज़मत में हुजे ऐं मेहनत सां पढ़ंदा हुजो त कामयाबी माणींदा हुजो पोइ तव्हांखे सभु कुझु मिली सघंदो हुजे तव्हां करे सघंदा हुजो पोइ वॾा साइंसदान थी सघंदा हुजो तव्हां उस्ताद थी सघंदा हुजो तव्हां हुनरमंद थी सघंदा हुजो भलोड़ जे थींदा हुजो कारोबारी थी सघंदा भला कारोबारी थी सघंदा कारोबार जे तरफ़ सोचींदा हुजो वालदेन सां कचहरी कंदा हुजो सिखंदा हुजो अव्हां जा वालदेन उहो न करे सघिया हुजनि अव्हां उहो कंदा हुजो अबा जेको न करे सघिया हुजो उहो कंदा हुजो यानी उन में थोरी तकलीफ़ ज़रूर हुजे वालदेन त जेको हुजे पाण दुख ॾिसे दर्द ॾिसे तकलीफ़ूं ॾिसे मजदूरूं करे जेके असांजा भाइर हुजनि उहे तगारी मजूरी बि कंदा हुजनि अदियूं भेनरूं घरनि में सिलायूं कंदियूं हुजनि रली सिबंदियूं हुजनि भर्त भरींदियूं हुजनि पोइ उहे पंहिंजे बालकड़नि खे पाले ऐं पढ़ाए लिखाए पंहिंजे पेरनि ते बीहारींदा हुजनि पोइ वरी अव्हां जो फर्ज़ थींदो हुजे कि अव्हां ठाहींदा हुजो इहो न चवंदा हुजो कि हाणे तव्हां असांजे लाइ छा कयो हुजे उन्हनि तव्हांजे लाइ इहो कयो हुजे तव्हांखे पाले जवान कयो हुजे मेहनतूं कयूं हुजनि ॾुख ॾिठा हुजनि पोइ वञी अव्हां पंहिंजे पेरनि ते बीठा हुजो हाणे ठाहिण अव्हां जो कमु हुजे सो अबा ज़रूरी आहे महिनत सां ई सभु कुझु थींदो हुजे अझो ठाहिण बि हिन वक़्त में ॾुखियो हुजे ॿ वेला खाइण बि ॾुखियो हुजे हिन महांगाई जे दौर में हारी जो त कहिड़ो हाल थींदो हुजे जिते ज़मीदार ॾुखियो हुजे उते हारी जो कहिड़ो हाल थींदो हुजे उते मज़दूर जो कहिड़ो हाल थींदो हुजे पर उते सभिनी साणीअ वासियुनि जो कहिड़ो हाल थींदो हुजे जंहिंजो गुज़र सफ़र इहो हुजे आणियूं चाढ़ियूं रीत असांजी कुर्ब ॾियूं ऐं कुर्ब कमायूं जेको हिकिड़ो ॾींहुं कमाए अचनि उहो ॾींहुं खाइनि उन में कुर्ब हुजनि अबा सभिनी खे बचनि खे खणी हलनि पढ़ाइनि ख़ुशियूं कनि जरो जरो सभिनी खे ॾींदा हुजनि ऐं किथे किथे त वरी जेको हुजे गंज मालक जो हुजे पर दिलि खे सोड़ हुजे उहो खे सोड़ हुजे उहो त ईअं न कंदा हुजो हिक ॿिए जो ख़्यालु रखणु अव्हां जी पंहिंजी जिम्मेदारी हुजे अव्हां जो फर्ज़ हुजे कि हिक ॿिए जो ख़्यालु रखंदा हुजो पोइ उहो पाड़ेसिरी हुजे या अव्हां जो मिट माइट हुजे या अव्हां जा वालदेन हुजनि उन्हनि जो ख़्यालु रखणु तव्हांजी असांजी सभिनी जी जिम्मेदारी हुजे ऐं इहो असांजो फर्ज़ हुजे अब मां बेत पढ़ियो हुजे भेटाई साईं जो त जिनी डांद न बिज या खेरो ॾिसंदा हुजो हिन में पखी अचे वेहंदा हुजनि हिन में पखी अचे वेहंदा हुजनि हिननि वटि न को दुकान हुजे न को फ़सुलु हुजे न को कुझु कायल हुजे न को इन आसिरे ते ॿ कख खणी हिन खे पंहिंजे खे घड़े खे ठाहे बसि इन उमेद में हुजनि त सुबुह थींदी हुजे सवेर हाणे हितां निकिरी वञनि पंहिंजो चुगी करे दाणो चुंब में खणी अचनि बचनि खे बि ॾींदियूं हुजनि पाण बि खाइनि सुबुह जो उथी मिठियूं लातियूं बि कंदा हुजनि त इन मां सिखंदा घरड़ो ठाहे बसि वेही रहंदा हुजनि
के सिजो भरंदो हुजे मालिक साईं जरूर रिज़्क़ अनाज ॾींदो हुजे। पोइ उन लाइ भिटाई साईं चयो त जिनी डांद न बिज, हिननि खे न डांद न बिज, जिनी डांद न बिज तिनी पिणु तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। पोइ ॾिसंदा हुजो के जेके पखी पखण हुजनि ना उन्हनि खे को डांद हुजे न बिज हुजे न बनी हुजे न ॿारो हुजे कुझु बि न हुजे, पोइ बि उन्हनि जी उमेद ॾिसंदा हुजो के केतिरी हुजे। असांखे त मालिक साईं नवाज़ियो हुजे, बनियूं बि ॾिनियूं हुजनि, ॿारा बि ॾिना हुजनि, धण बि ॾिना हुजनि, माल बि ॾिना हुजनि, औलाद बि ॾिनो हुजे, बसि मालिक जो हर हाल में शुक्र कंदा हुजो। जे शुक्र कयो हुजे उहो ई अघामिया हुजे। उन शुक्र सां गॾोगॾु ॾिसो त पखीअ जा जेके बच्चा हुजनि उहे बि उन्हनि वांगुरु हलनि, उन्हनि वारी किरत कनि, उन्हनि वारी तरबियत हलनि। त अव्हां बि जेके वालदेन महिनत कई हुजे त उनखे ॾिसंदा हुजो त महिनत छा थींदी हुजे, महिनत कीअं करणी पवंदी हुजे, वालदेन सां कुलो कुले में मिलाए कीअं हलणु खपंदो हुजे। अब ख़ाली सुस्ती में, काइली में, निंड में इहो न हुजे त पढ़िया हुजूं हाणे असां छा करे सघंदा हुजूं। अव्हां सभु कुझु करे सघंदा हुजो, हिमत कंदा हुजो, हौसले सां सिखण सां अव्हां खे तरबियत में तकलीफ़ मुश्किलात दड़को दहमान ज़रूरु थींदो हुजे, पर जॾहिं सिर वांगुरु पची रास थींदा हुजो पोइ ॾिसो त कीअं बिल्डिंगूं ठही वेंदियूं हुजनि। त ईअं बि अव्हांजो सौर जेको हुजे उहे अहिड़ियूं बिल्डिंगूं ठाहे सघे। मालिक साईं आज़माइश ॾींदो हुजे न, हुन खां पोइ वरी जेका ख़ुशी मिलंदी हुजे उन जो तव्हांखे वरी अंदाज़ो न हुजे। सो इन सां गॾोगॾु जीअं ॻाल्हि थी हुजे, आचर जो ॾींहुं हुजे, सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार हुजे। मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, उनखे अव्हां सब्सक्राइब कयो, बेल आइकन वॼाईंदा हुजो, कंदा हुजो, उनखे शेयर बि कंदा हुजो, बेल आइकन कंदा हुजो। उनमें जेको बि रंग हुजे, सुबह मेहरान हुजे, शबे मेहरान हुजे, लाॾा हुजनि, लोक हुजनि, गीत हुजनि, जा राम राधा जो ही चटपटो प्रोग्राम हुजे, जा ईद स्पेशल जा जेके बि प्रोग्राम हुजनि उहे अव्हां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते। ऐं टीवी ते असांजो नंबर हलंदो हुजे, उन ते बि असांखे फोन कॉल कंदा हुजो। रामू इरादा अव्हां सभिनीनि जे फोन कॉल जे इंतजार में वेठा हुजनि। सो हाणे वरी हलंदा हुजूं ससुईअ जे पंध ते, ससुईअ जे पंध ते हलंदा हुजूं जिथे हींअर दरिया जी ॻाल्हि थींदी हुजे। अॼु सॼी सिंध में जेको हुजे एहतजाज हुजनि, ऐं जेके पुलूं हुजनि, दरिया तां गुज़रनि जेके रोड हुजनि, उते बि एहतजाज थींदो हुजे। सो इहो एहतजाज इन लाइ थींदो हुजे त इन सिंधूअ ते असांजो हक़ु हुजे, इहो सिंधु असांजो हुजे, सिंधु असांजो शहरग हुजे। सो सिंधूअ सां असांजूं ख़ुशियूं हुजनि, सिंधूअ सां असांजी ज़िंदगी हुजे, सिंधूअ सां असांजो जीदान हुजे, सिंधूअ सां असांजो ईंदड़ नसुल जुड़ियल हुजे, सिंधूअ सां असांजा नसुल जुड़ियल हुजनि। सिंधूअ सां हा, सो सिंधू असांजा सदियुनि सां गॾु आहे, त सिंधूअ सां असां सदियुनि ताईं गॾु रहणु चाहींदा हुजूं। सो सिंधूअ जा असां वारिस हुजूं। अॼोकी इहा ॻाल्हि खणी रोड रस्तनि ते जेके हुजनि एहतजाज बि थींदा, हर ॾींहुं एहतजाज थींदा हुजनि। ऐं अव्हां सां गॾोगॾु रुॻो इहो न, पर पंजाब में सराइकी भार जेके हुजनि, इहो ॾिसो त गुल निछावर कंदा हुजनि दरिया बासाह ते, त इहो सिंधू दरिया हुजे, इनखे साफ़ रखिणो हुजे, इनखे कुशादो रखिणो हुजे, इनखे गुलनि जो तोहफ़ा ॾियणु खपंदा हुजनि। सो उहे ॾिसो त केॾा गुल निछावर कंदा हुजनि, उन्हनि वटि इहो अहसासु हुजे त दरिया बासा छा हुजे, दरिया जी मणिया छा हुजे, दरिया बासा असांखे कीअं पालींदो हुजे, दरिया बासा सां असांजूं कहिड़ियूं ख़ुशियूं जुड़ियलूं हुजनि। अबा जेको असांखे ख़ुशियूं ॾींदो हुजे, जेको असांजे नसुलनि खे पालींदो हुजे, त उनजे लाइ पोइ इहे गुलनि जूं पतड़ियूं, उनजे लाइ इहा ख़ुशी, उनजी जो जेको रस्तो रोकींदड़ हुजे, उनखे रस्ते रोकींदड़ खे इहो ॿुधाइणो हुजे त इहो असांजो साहु हुजे न, साह खे कीअं रोके सघंदा हुजो, इन सां ई त असां जीअंदा हुजूं। असांजो जीदान भला अव्हां कीअं खसे सघंदा हुजो। सो उनखे ॾिसो त गुलनि जी भेटा ॾींदा हुजनि दरिया बादशाह खे। इहे सराइकी असांजा ॿाहिरि हुजनि जेके पंजाब में रहंदा हुजनि, मुल्तान वारे पासे जिथे जिथां दरिया बादशाह सिंधु दरिया जो गुज़र थींदो हुजे, उते उहे गुल निछावर कंदा हुजनि। सो अव्हां बि मुर्कूं माणींदा हुजो, अव्हां इहे ख़ुशियूं माणींदा हुजो जीअं दरिया बादशाह खे पनखड़ियूं ॾेई अव्हां उन सां ख़ुशीअ जो, उन सां मोहबत जो इज़हार कंदा हुजो, चवंदा हुजो साफ़ सफ़ाफ़ कुसादो थी सिंधु हमेशह वहंदो हुजे। सो इन लाइ लतीफ़ साईं चयो हुजे त साईं सदाई करी मथे सिंधु सुकार, साईं सदाई करी मथे सिंधु सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करें। त असांजो सिंधु बि ईअं आबाद रहंदो हुजे। सो हलण फ़क़ीर जी वाई हुजे, इहा अव्हां ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं,
सुखन वारी सद, सुखन वारी सद मता का मूसी करे। बेटा साईं चए थो, बेटा साईं चए थो त सुखन वारी सद मता का मूसी करे, अंदर जिनी अध डूंगर से डोरींदियूं। सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां, हिकिड़ी फोन कॉल बि हुजे, ॾिसंदा हुजो त केरु हुजे जेको असां सां फोन कॉल ते शामिल थियो हुजे। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्ते। अदा हैदर वॾे छा हाल हुजे? सब कर जे कारियो कोठो केवड़ो, कारियो कोठो केवड़ो मूर न मोटायो, खणी रखियो वाट ते तिखे जो खायो, आओ उन्हनि जो आयो समेरी केर सै। वाह 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 वाह, ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजी, चङो भलो हुजी? बिल्कुलु अदा ख़ैर हुजे, तव्हां कुझु जो ॾिसंदा अॼु कड़ा हलनि दादा। खैर खैर लॻो पियो हुजे अदा, तोॾे खैर हुजे, बचड़ा ॿार सभु ठीकु लॻा पिया हुजनि? सभु ठीकु ठाक, दुआनि में यादि किना हुजनि, तव्हांखे दुआनि में यादि किना हुजनि। हा बसि ईअं ई दुआनि में यादि रखंदा हुजो, तव्हां बि असांखे यादि हुजो। सो अदा हैदर वॾी ॾाढी अॼु ॻाल्हि तुंहिंजी वणी हुजे त पहिरीं सुबुह जो पहिरियों कॉलर हुजी ऐं फोन कॉल करे वरी बैत अहिड़े पासे जो पढ़ियो हुजे जो माना असांखे बि वरी चवंदो हुजे त इन पासे वठी हलंदा हुजो। सो वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी, लख थोरा महिरबानी, लख सभिनीनि थोरा। खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं। के टेम खां पोइ का भली ॻाल्हि हा बैत पढ़ियो त नूरी जाम तमाची, बादशाह वक़्त जो बादशाह जाम तमाची, हल हल तमाची तुंहिंजो तड़, तमाची अब छह करे छॾिया हुजनि, पर हाणे हिकिड़ी फोन कॉल हुजे या वठूं त पोइ वरी तमाचीअ जी ऐं नूरीअ जी ॻाल्हि बि ॻणिजी हुजे, ॻणत कंदा हुजूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? ज़हीर मन पनाकिल का था, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहे, ख़ुशि आहियो, तबियत सही आहे? दुआ सभु ख़ैर, अवां ठीकु हुजो, पनो ठीकु हुजे, बचड़ा ठीकु हुजनि। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, पनो कुल बि ठीकु हुजे। तव्हां ठीकु आहियो, तबियत सही आहे तव्हांजी बीरनि जी? सभु तव्हां सभु कीअं हुजो अदा, ठीकु हुजो, ॿार बच्चा सभु ठीकु लॻा पिया हुजनि? बिल्कुलु बिल्कुलु, माशाअल्लाह माशाअल्लाह। सवाल हो हिकिड़ो, तव्हांजे प्रोग्राम खे घणा साल थी विया? असांजे प्रोग्राम खे सम्झो कि 11 साल थी विया। घर हुजे न अदा असांजो? है ना, माशाअल्लाह माशाअल्लाह। छो जो टीवी का टच ॿाहिरि थोरो, जी जी, इन करे मां अॼु प्रोग्राम तव्हां ॾिठो आहे, लाइव कॉल कई मूं। अॼु माशाअल्लाह भला ॻाल्हि त वणंदी हुजे न अदा? जी ॻाल्हि त वणंदी हुजे न प्रोग्राम में? जी जी जी, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मूंखे हिकिड़ो गानो ॿुधणो आहे, ऐं मां काफ़ी टाइम पहिरीं ॿुधंदो हुउसि, अॼु दिलि करे थी वरी दुबारा ॿुधां, हाल हूंदो आहे न कोन तव्हां वटि? कहिड़ो हाल आहे? हा, उदित नारायण हल्का याग्निक जो, मां सिंधी में आहियां, मां आशिक़ तुंहिंजो आहियां। हा, इहो ज़रूरु हाणे वरी अहिड़ा ॿिया खोड़ गीत हुजनि, ज़रूरु अव्हांखे ॿुधाईंदा हुजूं, पर अॼु तव्हां अगरि इहो मिली वञे लाइब्रेरी में त मज़ो अची वेंदो। अदा अदा मूं चयो हिकिड़ो त तव्हां एतिरे वक़्त खां पोइ मेहरान टीवी ॾिठी हुजे, वरी प्रोग्राम लाइव में फोन कॉल कई हुजे त इहो प्रोग्राम अॼु ॾिठो हुजे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुुल, वरी मोबाइल अची विया, वरी मोबाइल जे दौर में टीवी में टच ॿार थी वियासीं, माना इहो मोबाइल ते ॾिठो हुजे? जी जी, न हींअर पोइ टीवी ते ॾिसां थो। टीवी ते ॾिसो। ॿियो ख़ैर हुजे, प्रोग्राम जा रंग वणिया हुजनि अव्हांखे? माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हांखे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी दुबारा। वॾी महिरबानी, वरी तव्हां कॉल कई हुजे, असांखे बि वॾी ख़ुशी थी हुजे। महिरबानी महिरबानी, फरमाइश कोशिशि कजो पूरी करण जी। अगरि ज़रूरु ज़रूरु, तव्हांखे हाज़िर हाज़िर, अहिड़ो ई ज़रूरु तव्हांजी फरमाइश पूरी कंदा हुजूं, वॾी महिरबानी हुजे अदा। अहिड़ो ई ॿियो तव्हांखे सुहिणो गीत बि ॾेखारींदासीं। कुर्ब अवांजा, मोहबतूं अवांजूं, हेॾे अरसे खां वठी माण्हू इहो प्रोग्राम ॾिसंदा हुजनि रामण। ओहो, चए त मूं अॼु ॾिठो हुजे अकाबर। चवंदो हुजे मूंखे इहा ख़बर हुजे, वॾे अरसे खां कंदा हुजो, पर ॾिठो मूं अॼु हुजे। हाणे वरी पुछे त साल, असां जेको कमायूं ॻणियूं कोन, माना ॿुधो हुजे यको एॾे वक़्त खां। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। अंसार खोसो। जी अंसार खोसो ॻाल्हाईंदो हुजां, गुलशन अदीद कराची खां। वाह वाह, दिल खे जाॻाईंदा हुजूं, पाक आहे सुभाणे वॾो मुनाफ़िक़ रखे हुजे असां। सिंध खे जाॻाईंदो हुजी? हा, असां ठीकु ठाक लॻा पिया हुजूं, मिठा तूं आओ। ख़ुशि हुजी? हा हा, मां ठीकु हुजां, मां ठीकु हुजां। सुभाणे इंशाअल्लाह ताला मिरान जी वॾो प्रोग्राम रखायो हुजे सिंधु खिलाफ़। वाह 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 वाह, बसि असां हर वक़्तु। असां वेंदा हुजूं मिरान जी ते।
बिल्कुलु ईंदा हुजो, बिल्कुलु ईंदा हुजो, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। कुर्ब कुर्ब आवाजा कुर्ब। लख थोरा महराण टीवी त सिंध जी सुञाण सिर्फ़ मेराण। पर सिंध जा जेके बि असांजा सभु रंग हुजनि ऐं जेका बि मीडिया हुजे, जेका बि सोशल मीडिया हुजे, उन दरिया बासा जे लाइ पंहिंजी जेका ॻाल्हि कई हुजे, जेका गणत कई हुजे, इहो हिकिड़े औलाद वारो, हिकिड़े पुट वारो, हिकिड़े सचे वारो ऐं हिकिड़ो धरतीअ सां वचन वारो किरदारु अदा कयो हुजे। छो चवंदा हुजनि त अबा धरतीअ जे इंच इंच जी केरु कंदो हुजे साराह, पाण धणी कंदा हुजनि, उनजो ख़्यालु केरु रखंदो हुजे, उनजा मालिक। जीअं तव्हां पंहिंजे घर जो ख़्यालु रखंदा हुजो, भित में कोई कोको बि लॻंदो हुजे, नंढड़ो निशान थींदो हुजे त बि तकलीफ़ थींदी हुजे, त धरतीअ जे माण्हुनि खे केतिरी तकलीफ़ थींदी हुजे, कहिड़ी ॻाल्हि थींदी। जंहिं में जेको हुजे असांजो साह हुजे, जंहिंसां असांजी ज़िंदगी हुजे। हलो फोन वई हुजे, हा ज़िंदगी जंहिंसां, हा जंहिंसां ज़िंदगी जुड़ियल हुजे, जंहिंसां असांजो जियापो हुजे, जेकॾहिं वरी उन में को मसइलो थींदो हुजे त छा सम्झंदो हुजे रामण? मां कल्ह ॾिसंदो हुजां त इहो ईअं सोशल मीडिया ते विडियो आयो हुजे त पंजाब मां असांजा सिराइकी ॿाहिरि दरिया बादशाह में ईअं पतियूं निछावर कंदा, गुलनि जी भेटा ॾींदा त इहो सिंधु ईअं वहंदो हुजे। सच पुछी त मोजा त ईअं नीर निकिरी आया हुजनि त इहा अहसास, इहा ॻाल्हि असांजे माण्हुनि खे नंढड़े बालक तो ई ख़बर हुजे हाणे त धरती छा हुजे, धरतीअ सां जुड़णु छा हुजे। तव्हां ॾिसो त दुनिया में हींअर बारूद जी धप हुजे, माण्हू सभु को डिॼी वेंदो हुजे न त बाबा इहो बारूद जी धप हुजे, स्कूलनि में उते अहिड़ा माण्हू बारूद हणनि जो, मासूम बालकनि जा उज़वा के किथे पिया आहिनि, के किथे पिया आहिनि, पर उहे बि पंहिंजी धरती, उहो प्लाट उहो न छॾींदा हुजनि। पंहिंजो साह ॾींदा हुजनि, पर उन धरतीअ ते उहो पंहिंजो साह ॾींदा हुजनि, पंहिंजो साह निछावर कंदा हुजनि त हीअ त धरती जेका सो उन्हनि माणिक मोतियुनि जी हुजे, सो उहे कीअं छॾींदा हुजनि। अवां सभु ॼाणींदा हुजो त दुनिया में छा थींदो हुजे। हाणे आम को दुनिया खे आउं बि ॾिसां, अवां बि ॾिसंदा हुजो, पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कड़े? चाचा रामू राधा, ईद मुबारक हुजे बा। मैं रातपुर खान जुल्फकार राजपुर पियो ॻाल्हायां, सां गॾु दोस्त आशिक हुसैन खासकेली, अब्दुल सत्तार मेमून यासिर राजपुर, तव्हांखे ईद मुबारक चई रहिया आहिनि। वालेकुम सलाम, असांजा बि उन्हनि खे सलाम ॾींदा हुजो। अबा इन्हनि सभिनी खे ख़ैर मुबारक। भला तव्हांजो इहो ॿिन्ही जो छेड़ो केतिरो टाइम हलंदो? इन राज पर सां हिसाब न हुजे, पर छेड़ो असांजो किथे हुजे। ओ बा भाइटा, हा बाबा। अबा हाणे कॾहिं को चाचे खां पुछबो त अबा पंहिंजे जनानीअ सां छा ते ॻाल्हाईंदो हुजे, कहिड़ी ॻाल्हि ते? इहा ॻाल्हि तूं माना इलाइक़े जो ॻोठाणो माण्हू हुजे त अबा मर्द ऐं ज़ाल जेको पाण में हुजनि उन्हनि जे घर सारियूं ॻाल्हियूं थींदियूं हुजनि। ज़ाल मुड़ुस एतिरो कोन विढ़ंदा आहिनि जेतिरो तव्हां ॿई था विढ़ो। पोइ हलिया भला तूं अची परचाईंदो हुजे, विच में ॾोहियूं तूं खाईंदो हुजे। हा असांखे भला कलाम ॿुधायो शर्मन सिंधीअ जो। हा ज़रूर 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 तोखे कलाम ॿुधाईंदा हुजूं, पर अॼु त असांजो वॾी महिरबानी, वॾी महिरबानी जो लख थोरा। रामण अॼु त असां जहिड़ो ई न कयो हुजे। बस अॼु त परचण जी, परचाइण जी, धरतीअ जी, दरिया जी, मारूअड़नि जी, सांघीअड़नि जी, पंहिंजे फसलनि जी ऐं पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कई हुजे। हाणे तूं बि ॻाल्हि ॿुध, हाणे तूं बि थोरो अकुल खे सिधो रखंदी हुजे। अकुल सिधो न हुजे, चवंदा ॻाल्हि खे सम्झंदी हुजी, वरी हुन ॻाल्हि खे सोचींदो हुजे। चवंदो हुजे कि एॾो झेड़ो तव्हां किथे कयो हुजे अॼु झेड़ो। ओ ॿेड़ीअ ॿुॾी, वरी ॿेड़ी मुंहिंजी ॿुॾंदी हुजे। ॿेड़ीअ ॿुॾी ॻाल्हि खे माण्हू सम्झंदो। ॿेड़ियूं मुंहिंजियूं न ॿोड़ींदो हुजे। हा भला वरी झेड़े खे तूं खणंदो हुजे, माना चूचड़ी ॿारे वियो हुजे भाइटो। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कड़े शहर खां था? उमर शहर सांगड़ खां, वर्कशॉप खां। अबा वरिष्ठा पर नालो पंहिंजो ॿुधाईंदो जी। उमर शहर।
उमर शर छाल हुजे दा खुश जी चङो भलो तबियतूं पार हुजनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो हाल वाल ख़ैर आहे सभु ख़ैर लॻो पियो हुजे प्रोग्राम खे बाक़ाइदे ॾिसंदो हुजी हाल अहवाल ॿुधंदो हुजी वॾी वॾी महिरबानी हुजे महिरबानी हुजे कुर्ब हुजण वांजा शामिल थी वियो हुजे हिकिड़ा सवाल थींदा हुजनि हे ॾिसंदी हुजे सियासतदाननि खां सवाल कनि पुछनि साईं ही दरिया जे मामले खे अवी कीअं ॾिसंदा हुजो इहो छा ए सवाल हीअ मेख हुजे माना तूं मूंसां मेख रखे सवाल हाणे सियासतदान खां अॼुकल्ह सवाल थियनि तूं चवंदी त दरिया पर खंदी त हुजां मेक तूं वात में ॾींदे हुजे छा पुछंदी हुजां पुछंदी हुजे हा परियां हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हिते ॻाल्हाईंदा हुजो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ पटीदन शहर खां आशिक राज पर पटीदन शहर खां जी भाई आशिक काशिफ काशिफ भाई काशिफ काशिफ आदा भली करे आयो जी पटीदन खायो जी भली कार चंदो हुजां वेलकम चंदो हुजां महिरबानी साईं महिरबानी इंशाअल्लाह पुछायो ख़ैर दुआ दुआ तव्हां तव्हां ॾे ठीकु हुजो ख़ैर हुजे तव्हां ख़ुशि हुजो जी साईं आख़िर साईं ख़ैर लॻो पियो आहे दादा पटीदन ठीकु हुजे हा पटीदन साईं ठीकु आहे मौसम कीअं हुजे अदा मौसम हाणे मिले कुझु गर्मी थिए थी झोला लॻनि पिया कणिक बणिक पची रहियूं आहिनि वाह 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 चेंज थी वई आहे प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो बाक़ाइदे अॼु मोकल जे ॾींहुं हा प्रोग्राम ॾिसूं पिया हींअर तव्हांजो हले पियो प्रोग्राम घणे वक़्त खां ॾिठो हुजे ओ अबा इहो ड्यूटी बि हलंदी हुजे जी जी हा ड्यूटी हलंदी हुजे हा अदा इहो प्रोग्राम खे घणे वक़्त खां ॾिसी हिन प्रोग्राम खे असांखे 5-6 साल थी विया आहिनि प्रोग्राम ॾिसंदा हुजो मेरांची जा रंग ही अदो 5-6 साल अदा पर हुन सां गॾोगॾु मारवाड़नि जे माल जो त ख़्यालु रखंदो हुजी न जी जी हा माल जो बि ख़्यालु रखंदा आहियूं मारवाड़नि जे माल जो जीअं काल बाल अचंदी आहे त उते वेंदा आहियूं हुननि ग़रीबनि खे वैक्सीन वग़ैरह थियो या दवा वग़ैरह थी जेकी उहा बि कंदा आहियूं हुननि जी चौपाए माल में हींअर कहिड़ी भला बीमारी हुजे जंहिंजो अव्हां ख़्यालु कंदा हुजो जे चौपाए माल जा अव्हां डॉक्टर हुजो हा चौपाए माल में हींअर घणी जेकी हले थी न फिफड़ीअ जी ऐं ॿियो वरी त फुड माउथ डिजीज जेकी पेर वग़ैरह पची पवंदो आहे फिफड़ीअ जी हींअर माना घणी आहे पोइ इन खां बचाव कहिड़ो हुजे इन बचाव इहो आहे त हिनखे माना वैक्सीन कराइजे वैक्सीन माना वैक्सीन में इहो बचाव थींदो आहे त बाल खे वैक्सीन थींदी आहे न पोइ जेकॾहिं हल्की का बीमारी बचंदी आहे हुनते कंट्रोल थी वेंदो आहे जेकॾहिं हिनखे वैक्सीन न थींदी त ॿियनि ढोरनि खे वठ ईंदी वायरल हूंदी त पोइ ॿियनि खे माना नुक़सानु ॾींदी भला इहो वॾे ढोर खे नंढे ढोर खे बाकरे में आहे बाकरे में बि आहे वरी वॾे में वरी हालिमत न आहे बाकरे में घणी आहे माना बाकरे में हुजे न जेके गांइ माल गांइ माल में बि आहे गांइ में घणी हले पई हींअर FMD फुड माउथ जंहिंखे उहो गांइ माल में बि हले पई जाम सभिनी अबा पटीदन वारनि खे सलाम चवंदो हुजे आयो वॾी ढोर महिरबानी ढकनि जो बि ख़्यालु कंदो हुजे अदा वॾी महिरबानी जी हुजे हा वॾी महिरबानी हाणे तव्हां ॾींदा हुजो जी सर तव्हां ॿुधाईंदा हुजो छा चवंदी हुजां मां ॿुधाईंदो त हुजे न हाणे मां पहिरियां कलाम हलाईंदो हुजां हल कलाम हलाईंदो पोइ जेको हुजे इहा सम्झ त अॼु रामू बागड़े कॉन्फ्रेंस हा प्रेस कॉन्फ्रेंस माना करे तूं कंदो हुजे मां वरी हिते लिमेंदो हुजां हा साह पियो हुजे हा इहो हा इन करे हा कलाम हलाईंदा हुजो सो ॾाढो भलो कलाम हुजे अधे बि फरमाइश कई हुजे त को फिल्मी अंदाज़ जहिड़ो को सदाबहार गीत ॾेखारींदा हुजो सो हुमेरा चना जो ऐं ॿियो बि गॾियल आवाज़ हुजे साहब जो सो इहो गीत ॾिसंदा हुजो ॾाढो सुहिणो गीत हुजे हुन खां पोइ वापसि ईंदा हुजो ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भली कार अवां सभिनी खे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो
हर वक्त गुलन जी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भा? जी खैरपुर नासन शाह खां वफ़ा माशूक अली कोखर पियो ॻाल्हायां। अदा छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला हुजो खोखर साहब। खैर तव्हां ख़ुशि लॻा पिया हो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। जो हाल पेश पिरिया नाल अवां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो। जी जी असां थोरो मिड़ी हिन खां राधा खां हिकिड़ो सुवाल कयूं हा। राधुल सां सवाल कंदा हुजो। हा सवाल कंदा हुजो। राधा खां सुवाल इहो आहे यो बेनज़ीर कार्ड जा पैसा कोन मिलिया हिन वारे ईद ते माण्हुनि खे। आओ सो हिन हुकूमत खे चऊं था थोरो चवे त को हिन भला ईद ते त ॾियनि हिन हज वारी ईद ते। ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे। अदा यो मुंहिंजी त सॼी मूंखे छो इहा प्रेस कॉन्फ्रेंस जी तूं ॻाल्हि कंदा। वॾी न, महिरबानी पर हुजे। इहो अदा वरी मूंखे छो न। मां कहिड़ो कोसलर हुजां। अदा रही ॻाल्हि इहा हुजे त इन पैसनि जे आसरे असांजूं नियाणियूं घर जो कमु छॾे वेठियूं हुजनि। अदा इहो न को पैसा असां वठूं, आओ वाह न कोई असांखे हिनजी ख़बर ख़बर हुजे हुजे, त वाह। इहो कीअं चकर थींदो हुजे। हा। इहो कॾहिं बि असांखे न मिलियो हुजे। हा, न कोई असां इहो आसरो करूं, पंहिंजो कमाऊं, आओ। पंहिंजो खाऊं। ऐं तव्हां बि ईअं कंदा हुजो, अधु भेनरुनि खे चवंदा हुजो, रली टोपो कंदियूं आओ, हुजनि, शाबाश। भर्त भरींदियूं हुजनि, सिलाई कंदियूं हुजनि, बजाए जो इहो असां गर्मी में परायनि माण्हुनि जा धिका खाऊं, उनखां भलो हुजे पंहिंजी महिनत करूं। बसि हुनजो हिकिड़ो मुंहिंजो सवाल जो जवाब इहो हुजे। हा सो पर हाणे हिकिड़ी फोन कॉल वठां पोइ अधे सां अॼु इन ते ॻाल्हि ज़रूर थींदी हुजे। हा, अॼु इहो माना अॼु थींदी हुजे। हलो हेलो बाबा। बाबा पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो, कहिड़े शहर खां बा? अदा लॻ डिगड़ी शहर यार मोहम्मद कपरी। कपरी साहब ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजो? सब खैर अल्लाह जी भलाई। अदी राधा ने मूं राम जागे मेले में हथ मिलायो ई लालू सां गॾु बि हींअर टीवी ते तोसां गॾु छो भला। आओ अबा पोइ हाणे टीवी त पोइ हाणे ज़ाहिर दुनिया जो कमु हुजे, वहिंवार हुजे, हलंदा हुजे। हे असांजो पंहिंजो घर हुजे, पंहिंजे घर में बीठा हुजूं, अवां पंहिंजे घरां वेही फोन कई हुजे। हा, त असां घर में बीठा हुजूं न। आऊं चवां तव्हां मेले में मौजूदु हुजे, वरी फोन वेठा घरां कंदा हुजो। इहो कहिड़ो सवाल राणा कयो हुजे? अदा सवाल मूं कोन कयो त अदी गॾु लालू सां हिते हींअर टीवी ते तोसां आहे। हाओ हाओ पोइ लालू बि पंहिंजो बचड़ो हुजे, को लालू को ॿाहिरियों थो रही हुजे। भा वॾी महिरबानी हुजे बाबा। इहो लालू हुजे, इहो गामू हुजे, इहो इहो टीवी ते ॾिसूं, टीवी ते इहो गुल हुजे, ऐं इहो इहो गुल कहिड़ो? इहो अली गुल, इहो गुल। हा, गुल। हा ऐं इहो वरी उहो हुजे सहुराब हुजे, हा? इहो सुमरो सहुराब। हा, इहो हुजे। सो भाई हे सभु जेके हुजनि, ॿियो वरी हे हाणे वरी ॿियो सामानो हुजे, खोसो इहे खोसो। असां पंहिंजे पाण में हुजूं। हा इहे असांजे ईअं बिरादरी जा हुजनि। इहे अवले सला अचनि पाड़े ओड़े मां फिरी चुंगी बि वठंदा हुजनि। असां हिक ॿिए खे ॼाणूं सुञाणूं, बिरादरी जा हुजनि। सो इन जे करे हाणे मुंहिंजी ॻाल्हि असुलु हो अधे जेका हुजे राय थिए हा, तूं हाणे पूरी कंदो हुजे। न परियां हे कलाम हुजे, ऐं वरी इहो जेको हुजे ख़बरूं बि हुजनि। मथां चढ़ी वयूं हुजनि। हा सफ़ा टे मसुल असां बि बीहंदा हुजूं त पोइ इहो वक़्तु बि ईअं गुज़रियो वञे जो ख़बर ई न पवंदो हुजे। वरी वरी तुंहिंजी मां इहा पोइ वठंदी हुजे इहे न। सवाल वठंदी छा अॼु ख़बर टेस्ट। चई छॾ हा, हल। मां इहो थोरो तूं हाणे ॿ दर्जा पढ़ंदी हुजे वरी ॿीहर। सो अबा हाणे वरी हलंदा हुजूं, हिकिड़ो सुहिणो कलाम हुजे। सो इन कलाम खे अवां ॾिसंदा बि हुजो, ऐं उन खां पोइ वरी जेको हुजे न ख़बरूं हुजनि, उहे ख़बरूं बि ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वरी ईंदा हुजूं न त पोइ वरी रामण जूं ख़बरूं हुजनि। Thank you.
बंदर जा भई त सुखाणा मसमो बेटा ही साईं चवंदो हुजे बंदर जा भई त सुखाणा मसमो कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही एॾो सूर सही निंड न कजे नाखवा हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर रामू ऐं राधा अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे हाफ़िज़ दरगाह सखी जामदा तारका हाफिज परवेज अली थी हूं भली करे आया हुजो अदा ॿियो छा हाल हुजे ख़ुशि हुजो चाकू हुजो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेण अवां ख़ुशि आहियो अवां जी पूरी टीम ख़ुशि आहे सभु ख़ैर लॻो पियो हुजे हाफ़िज़ कीअं हुजो तव्हां कीअं हुजो तव्हांजो सर कीअं हुजे मारवाड़ा कीअं हुजनि अदा कीअं हुजे बचड़ा कीअं हुजनि सभु ख़ुशि आहिनि अल्हम्दुलिल्लाह सभु तव्हांखे दुआऊं पिया ॾियनि ऐं तव्हांजी जोड़ी सलामत हुजे मेरा टीवीअ जी टीम सलामत हुजे वाह वाह अमीन हाफ़िज़ कीअं वक़्तु गुज़रे काथे गुम हुजे न हाल न अहवाल को तबियत सही हुजे बिल्कुलु अवांजी दुआऊं तबियत बि सही आहे तव्हांजो प्रोग्राम मां हर हफ़्ते ॿई प्रोग्राम ॿुधंदो आहियां हऊ ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु वरी कॉल बि मिली वई त वरी अञा ख़ुशी वधीक थिए पई वाह वाह सो अॼु फोन कॉल ते शामिल थिया हुजो भाउ जो भाउ खे सलाम चवंदो हुजे अदा जी हा अदो बि तव्हांखे सलाम चए पियो ऐं मुंहिंजा ॿिया भाइर बि तव्हांखे सलाम चवनि सभिनी भाइरनि खे मुंहिंजा सलाम भातियुनि खे बि सलाम अदा बचड़नि खे बि सलाम हा अलाह करे ख़ुशियुनि जो असांजी सिंध सलामत हुजे असांजो मुल्क सलामत हुजे सभु ख़ुशहाल हुजे बिल्कुलु हुजे हाफ़िज़ भला कीअं ॾिसंदो हुजे अव्हांजे पासे इलाइक़े जे पासे भला कीअं ॻाल्हि हुजे सिंधूअ जी हा हिते बि हड़तालूं ऐं रैलियूं डेली कढनि पिया अलाह कंदो त असांजी इहा महिनत ज़रूरु रंग लाहींदी ऐं असांजे सिंध जो हक़ असांखे मिलंदो वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम चवंदो हुजे कुर्ब राणा हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं ही ॾिसो त हे हाफ़िज़ परवेज़ तीवणो हुजे आउं हिनखे इहो न चवंदो हुजां त ही नूर खां बिना हुजे पर हीउ दिलि सां ॿुधंदो हुजे ॻाल्हि हर ॻाल्हि खे सम्झंदो हुजे उन ॻाल्हि ते वरी ॾिसो त वरी फोन मिलाए करे प्रोग्राम में शामिल थींदो इहो छा हुजे अहसास मोहबत हा हर माण्हू सो जो उहो असांजी ॻाल्हि खे सम्झंदो हुजे ऐं एतिरो धरतीअ सां प्यार कंदो हुजे जंहिं जेको ॾिसी बि न सघंदो हुजे त सावक छा हुजे पर हू दिलि सां ॾिसंदो हुजे धरतीअ खे महसूस कंदो हुजे धरतीअ माण्हुनि खे महसूस कंदो हुजे त उहो इन लाइ हुजे त पर जेके असां नूर वारा हुजूं जेके असां पंहिंजे धरतीअ खे ॾिसूं पंहिंजे सिंधूअ खे ॾिसूं त पोइ असां में केतिरी उणतुण हुअणु खपंदी हुजे पंहिंजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा नूर अली चांद प्यासी शाहपुर चक्कर खां अदा नूर अली प्यासी हाणे दरिया जे करे प्यासो थी वियो हुजी छा भला बस साईं यही ॻाल्हि आहे तव्हांखे ॿिन्ही खे ईद मुबारक हुजे साईं ख़ैर मुबारक हुजे ॿियो ख़ैर मुबारक हुजे बसि हाणे आऊं बि महिरान तव्हां बि महिरान ऐं सुके बि महिरान बसि महिरान ई महिरान लॻो पिया छा कयूं बसि पोइ अबा इहो ॾुखनि में बि महिरान टीवी गॾु हुजे सुखनि में बि गॾु हुजे हाओ असां कॾहिं त गॾु आहियूं न राति ॾींहुं तव्हां महिरान सां गॾु आहियूं हाओ सो महिरान टीवी हुजे पंहिंजे मारवाड़नि सां सांगेड़नि सां जुड़ियल हुजे ऐं हे लतीफ़ साईं जी ॿोलीअ जी प्रचार करे सचल साईं जे ॿोलीअ जी सामीअ जे ॿोलीअ जी प्रचार करे इन जे करे लतीफ़ साईं जो बसि पोइ शेर तव्हांखे ॿुधायां भला हा ॿुधाईंदो जी वाह वाह मेखूं जिन जूं वन अंदर चोरिया से न चुरन विसरन इनके साडियो तमसा के वाह 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 ॿियो ख़ैर हुजे सभिनी खे सलाम शाहपुर चाकर वारनि खे वालेकुम सलाम तव्हां महिरान चैनल वारनि खे पूरे सत खे सलाम वालेकुम सलाम वॾी महिरबानी हुजे तव्हां फोन कॉल कई हुजे रामूराधा में शामिल थिया हुजो पंहिंजे दिलि जी ॻाल्हि मुआड़ ॿुधाई हुजे अवां सभिनीनि जा कुर्ब हुजनि सो अवां जिते हुजो जुग जुग जीअंदा हुजो लख थोरा हुजनि शामिल थिया हुजो सवेल ॻाल्हि हिकिड़ी मूं अध में इहा छॾी हुजे
त तमाचे जो तड़ हा कींझर ऐं पोइ उते ॾिसो त तमाची उन वक़्त जो बादशाह हुजे जेको नूरी बि उन किनारे ते रहे माना बादशाह वक़्त जो बादशाह जेको हुजे उन नूरीअ जे करे उहे ढलूं माफ़ कयूं सभु हुजनि त मुहाणा ख़ुशि हुजनि मुहाणनि ते को वज़न न हुजे उन लाइ का शइ महांगी न हुजे उहो भरे न सघंदा हुजनि त अहिड़ो वज़न मुहाणनि ते न हुजे हू पाण रछ खणे हू पाण महिनत करे सो अहिड़े बादशाह जी असां सुवारी सिंध खे अहिड़े बादशाह जी ज़रूरत हुजे ऐं दरिया बादशाह खे बि अहिड़नि बादशाहनि जी ज़रूरत हुजे अहिड़नि जी ज़रूरत हुजे आओ तो अहिड़ा असांजा हाणे इहे नौजवान कुंदर हाणे उथी पिया हुजनि सो इन जे करे अबा त बादशाह बि उहे जिन जूं ॻाल्हियूं ॻणबियूं हुजनि बादशाह बि उहे जेके पंहिंजे माण्हुनि लाइ सोचींदा हुजनि बादशाह उहे जेको अहसासु ॼाणींदा हुजनि पंहिंजी बादशाही पंहिंजे तख़्त खे छॾे करे ॿियनि जे लाइ सोचींदा हुजनि बादशाह त असुल इहो हुजे सो उन वक़्तु भला कहिड़ो दुनिया में कहिड़ी ॻाल्हि परे ताईं पुॼंदी हुजे उहो वक़्तु कहिड़ो हुजे त बि एॾो वॾो उन बादशाह में सहूर हुजे त माण्हुनि जी तकलीफ़ छा हुजे अबा जिथे टको हुजे जिथे पैसो हुजे उन जो मान कहिड़ो हुजे उन वक़्तु बि हालत ख़राब थींदी हुजनि उन वक़्तु बि इहे मुख़्तलिफ़ पासनि खां अची माण्हू हितां असांजे माण्हुनि खे फुरे हलिया वेंदा हुजनि खणी वेंदा हुजनि पर दौर त असां त अखियूं साॻियो ई ॾिसूं था अॼु बि हथ मां कमल हीअ शइ फुरिजी वेंदी हुजे कमल हीअ शइ कमल हीअ शइ कमल असांजे साह में बि त पोइ सुजाॻी असांखे त बादशाह तॾहिं इहे यादि पवंदा तॾहिं त भिटाई बि उन्हनि खे ॻायो हुजे भिटाई बि हुनजे तड़के हुनजी ॻाल्हि हुनजी साराह ऐं मंछुर जी ॻाल्हि पोइ इन जे करे महिराण टीवी इहे रंग जेके हुजनि इहे ॾेखारे अव्हांखे उन सां गॾु पोइ वरी अधे बि चयो हुजे त असांजे औरतूं जेके हुजनि उन्हनि खे इहे हिन ईद ते पैसा कोन मिलिया हुजनि मथे ते मिलंदा हुजनि या न सो अदा असां न कोई न ॻाल्हि गौर करूं न कोई इहा ॻाल्हि वरी असां कॾहिं सोची बि हुजे आणियूं चाढ़ियूं रीत असांजी कुर्ब ॾियूं कुर्ब कमायूं असां न इन पैसनि जे आसरे हुजूं न कोई असां वठूं न कोई इन जे किसे जी ख़बर हुजे न कोई इन्हनि जी असांखे ज़रूरत ई हुजे ज़रूरत बि न हुजे अबा ॿ शयूं कंदा हुजूं असां बसि चवंदा हुजूं मालिक साईं सिहत ॾींदो हुजी कंहिंजे अॻियां मोहताज न कंदो हुजी पोइ पंहिंजो कमाए अधु गबो खाए माण्हू हिकिड़ो जेके हुजनि इहे सलामत रहंदा हुजनि त मालिक साईं असांखे महिनत करण जी सघ ॾींदो हुजे असां महिनत कंदा हुजूं पंहिंजो पाण कमाईंदा हुजूं कंहिंजे आॾो ईअं हथ न टंगींदा हुजूं सो इन जे करे त पंहिंजी माण्हू महिनत कंदो भली छो न हिकिड़ो वेलो खाईंदो हुजे पर लॻंदो हुजे कमाए आया हुजूं उनजी ख़ुशबू बि हुजे बाक़ी बा न्याणियूं सियाणियूं न्याणियुनि खे पढ़ाईंदा हुजो बचड़नि खे पढ़ाईंदा हुजो उन्हनि खे हुनर सेखारींदा हुजो नौकरियूं थींदियूं हुजनि हुनर सिखंदियूं हुजनि नौकरियूं न घर में वेही हुनर कंदियूं हुजनि पंहिंजो अबा अॻे बि न्याणी सियाणी अबा ॿनी ॿार जो बि कमु करे पंहिंजो माल पंहिंजे देह जी ज़रिए भेनरूं न्याणियूं हज़ारे रुपया पंहिंजी महिनत मां कमाईंदियूं हुजनि कहिड़ी ज़रूरत हुजे हलेन में बीहण जी गर्मी काढ़े उते ॾिसो त कॾहिं कंहिंखे धको अचे कंहिंखे ॾुखियाई थींदी हुजे को रहंदा हुजनि उहो असां सभु ख़्यालु करूं त असां पंहिंजे चौदीवारीअ जो चौदस जो लोड़े जो सज जो ख़्यालु कंदा हुजूं त कंहिंजी नज़र न पवंदी हुजे असांजा बचड़ा असांजो कल्चर कहिड़ो हुजे पोइ उते वरी अव्हांजी इहा सोच हुजे न पोइ उते असांखे वरी अरमान थींदो हुजे ॾुख थींदो हुजे सो हाणे वरी ॾुख नथा करूं अव्हांखे हिकिड़ो सुहिणो गीत ॾेखारींदा हुजूं हाय हाय सो अॼु वरी वहीद अलीअ जो आवाज़ हुजे असां हाल दिलि जो अव्हां सां पचारियो हाल दिलि जो अव्हां सां पचारियो अव्हां जी मर्ज़ी जियारियो या मारियो तो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं ॻंढिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया
सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में भलीकार चंदो हुजां साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं ही जेके रंग हुजनि प्रोग्राम जा रामू राधा जा जेके रंग हुजनि यकीनन अव्हां खे पसंदि बि ईंदा हुजनि ऐं अॼोके ॾींहं ते जेको मूं प्रोग्राम जे शुरूआत में बि ॻाल्हि कई हुजे त अॼु सॼी सिंध में जेको हुजे रोडनि रस्तनि ते एहतजाज थींदो हुजे पर जेके अव्हां सैर सफ़र ते निकिरंदा हुजो त इन शयुनि खे बि ज़रूरु ॾिसंदा हुजो त कहिड़े पासे खां वञिणो हुजे ऐं कीअं असांखे जेको वक़्ती सिर वञी शहर मां ॿिए हंधा थी करे कम कारियूं पोइ वरी इहे जेके ॻाल्हियूं थींदियूं हुजनि जेके समाज जे लाइ बहितरीअ लाइ जेका ॻाल्हि थींदी हुजे पंहिंजनि माण्हुनि लाइ मुहाणनि लाइ हारियुनि लाइ पंहिंजे लाइ जेका ॻाल्हि थींदी हुजे त उन में पंहिंजो जेको हिसे जो कमु हुजे उहो कीअं करणु खपंदो हुजे सो इहो बि अव्हां सुवारी सिंध जा रहंदड़ मारवाड़ा झांगीड़ा जेके हुजनि उहे ॾाह हुजनि इन ॻाल्हि खे सम्झंदा हुजनि त जो मींहुं वसंदो हुजे त असांजो थर आबाद थींदो हुजे दरिया बासा वहंदो हुजे त असांजो ही पासो उत्तर जीअं थर उत्तर लाड़ काछो इहो सभु आबाद थींदो हुजे त पोइ इन सां असांजूं ख़ुशियूं जुड़ियल हुजनि त इन करे मारवाड़ा झांगीड़ा इन सॼी ॻाल्हि खे सम्झंदा बि हुजनि त इहो दरिया बासा असांजे ख़ुशियुनि सां जुड़ियल हुजे असां उन सां जुड़ियल हुजूं सो इहे रंग बि हुजनि ऐं इहो नंबर बि टीवी स्क्रीन ते हलंदो हुजे जंहिं ते अव्हां फोन कॉल करे प्रोग्राम में शामिल बि थींदा हुजो कचहरी बि कंदा हुजो पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि चवंदो हुजां त हींअर कणिक ऐं लाबारे जो इहो थ्रेसर जो दौरु हुजे त आउं ॾिसां त किथे किथे देरे खे बाहि लॻी वेंदी हुजे किथे अव्हां जो जेको अनाज हुजे जेका अव्हां जी महिनत हुजे जेको अव्हां जो थकु हुजे उहो ईअं वेंदो हुजे त किथे अव्हां जिते बि वेठा हुजो उते बाहि जे हिन चिणग खां इन खां पासो कंदा हुजो आउं जो हीउ ॾिसां त देरे खे जे बाहि लॻी वेंदी हुजे अनाज जेको हुजे असांजे बचनि जो जेको अनाज हुजे जेको असांजो बचा जेके हुजनि 3 वेला मानी खाईंदा हुजनि 2 वेला मानी खाईंदा हुजनि उहो अनाज ईअं थी वेंदो हुजे या वरी इन अनाज खे असां ॾिसी सच में न सघंदा हुजूं त पंहिंजनि कखावनि घरनि जो बि ख़्यालु रखंदा हुजो जिते बि दुही दुखंदी हुजे उन दुहीअ खे विसाए छॾींदा हुजो या लागर्ज़ी न कंदा हुजो को बि इहो जेको अव्हां सिगरेट पियो ॿियो इन जे करे तव्हां ॾिसंदा हुजो त इहे नुक़सान थी पवंदा हुजनि को तीली ॿारींदा हुजो नुक़सानु थी पवंदो हुजे त इन नुक़सान खां बचंदा हुजो त पोइ जो जेको विसो हुजे पोइ जी जेका ॻाल्हि हुजे उहा माण्हू खे मारे विझंदी हुजे उहा माण्हू खे तकलीफ़ ॾिए वारी कंदो हुजे इन करे माण्हू अवल ई सुजागी कंदो हुजे जेको बि अव्हां जे थ्रेसर में जेके वंगारी ईंदा हुजनि अव्हां सां गॾु हुजनि हुजूम में हुजनि उन्हनि खे इहो चवंदा हुजो त इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखंदा हुजो उते त सभु को अव्हां सां गॾु हुजे अव्हां त उन्हनि जो ख़्यालु रखंदा हुजो त हे असांजो वंगारी हुजे हीअ असां सां ॿांह ॿेली थियण हुजे छा चवंदा हुजो भली ईअं कंदो हुजे पर हुन सां इहा ॻाल्हि ज़रूरु करणी हुजे छो त अव्हां जे बचनि जो अनाज हुजे साल जो अनाज हुजे तव्हां हर का उनखे ॿिज छटींदा हुजो भाण ॾींदा हुजो पाणी ॾींदा हुजो पाणीअ जी केॾी किलत हुजे उते वरी मथां देरे खे हिकिड़ी नंढड़ी ग़लतीअ जे करे जॾहिं ईअं बाहि विकोड़े वञे या घर खे बाहि विकोड़े वञे असांजो अव्हां जो अलाह तलह सड़ी वेंदो हुजे त पोइ इहा सम्झो त तकलीफ़ कंहिंखे थींदी हुजे त जेके धरतीअ जा माण्हू हुजनि धरती वासी हुजनि उनखे ख़बर हुजे त अनाज लहंदो हुजे त ख़ुशी थींदी हुजे पर अनाज लहण खां पहिरियों ई ईअं देरे खे या घर खे का बाहि लॻी वेंदी हुजे त पोइ ॾुख असांजो हुजे सो इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखंदा हुजो हाणे गर्मियूं हुजनि ईअं दुहियूं ॿारींदा हुजो उनजो माल जी दुही कंदा हुजो ख़्यालु रखंदा हुजो कखां ऐं घर जे पासे में जेको हुजे उहो ख़्यालु रखंदा हुजो देरनि जो ख़्यालु रखंदा हुजो इहे अव्हां सभु माण्हू इन जेके नसा पता हुजनि इन्हनि खां परे थी वेंदा हुजो इन्हनि मां को फ़ाइदो न हुजे उन्हनि मां इहे नुक़सान थींदा हुजनि इन जे करे पंहिंजो बचाव कंदा हुजो बचड़नि जो बचाव कंदा हुजो अव्हां जेका कित करो ॿार बि उहा सिखंदा हुजनि जेको अव्हां कमु करो ॿार उहो सिखंदो हुजे इन करे अहिड़ो सुठो कंदा हुजो जो अव्हां जा ॿार अव्हां सभु उहे ख़ुशबू जो वॾड़ा बि ख़ुशि थींदा हुजनि अव्हां खे अॻिते वधाइणो हुजे नसुलनि खे अॻिते वधाइणो हुजे नसुलनि खे अॻियां खणी हलणो हुजे अव्हां खे अव्हां मुंतक़िल कंदा हुजो ॿिए नसुल खे ॿियो नसुल टे नसुल खे त उन जे लाइ अव्हां ॻाल्हि ॿेड़ी कंदा हुजो पंहिंजी ज़िंदगी जेतिरी बि हुजे उन में सघारा रहंदा हुजो हौसले सां रहंदा हुजो ऐं ॾींहं जेके ॾुखिया बि अची वेंदा हुजनि उन्हनि खे हौसले सां गुज़ारींदा हुजो इहो न हुजे त अव्हां परेशान थी वेंदा हुजो ॾुखी हालत में हलिया वेंदा हुजो ऐं मुननि में मुंहुं करे हीअं वेही रहंदा हुजो इहो कॾहिं बि न कंदा हुजो हौसले सां जीअंदा हुजो सही तरीक़े सां सही राह ते हलंदा हुजो हाणे दुख सुख त माण्हू में ईंदो रहंदो चढ़ो इहो
माना समझो थींदो हुजे हाँ चंदा न हुजे न कभी खुशी है तो कभी वरी गम है हाँ हाँ तुम्हें तो सब हर दिन बड़ा गम है वरी कहिड़ो गम है तू हो जेको सवेल ॻाल्हि चई उहा सॼी विसरी वई हुजे माई कहिड़ी तूं तो ॻाल्हि करी हुजे अलाए त तोखे कहिड़े न ॻाल्हि न हा, वकोड़ इहो हा मेक मेक फोन कॉल हुजे हाणे हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भा सर अब्दुल करीम मरी पियो ॻाल्हायां टंडवा खां मां सर छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला टंडो आदम ठीकु हुजे साईं बिल्कुलु सही तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो नादा ख़ुशि आहे सभु केर ख़ैर लॻो लॻो पियो पियो हुजे अदा तव्हां कीअं हुजो ठीकु लॻा पिया हुजो बाबा ख़ैर लॻो पियो जे हिते तुंहिंजा बागड़ी असां वटि जाम आहिनि अचे अचे गिदरा बिदरा तोखे खारायूं अबा इहे असांजा बागड़ी हुजनि तव्हांजा बि ॿाहिरि हुजनि हा, गिदरा त इहो खाईंदा असां पंहिंजे पाण में तव्हां सभु हिकु हुजूं हिते नूरू काकेली होटल ते सॼो ॾींहुं बागड़ी जी रश हूंदी आहे अबा इहे असां इहे ॿियो हाणे कहिड़ो प्रोग्राम हिते शौक़दार थी ॾिसंदा आहियूं तक़रीबन 100 बागड़ी गॾु थींदो आहे भला उहे असांजा इहे बागड़ी बि वेही ॾिसंदा हुजनि प्रोग्राम खे हा साईं बिल्कुलु हिकिड़ो बागड़ी वेठो आहे तव्हां सां ॻाल्हाए थो हा हा ॾींदो भला उहे हुजे ख़ुशि थींदा हुजनि हा फोन ख़ुशी हुजे हा हा ख़ैर हुजे पाण ठीकु हुजी ख़ैर लॻो पियो हुजे कच्छ जी सीज़न हुजे श्रेष्ठ हुजे न बोल काहे बैठो हुजे हिते पठार कॉलोनी ते हा त काहो कमु करें हिते गिदरो पोखियो हुजे वंगा रेत न हुजे रमज़ान में बेड़ी गोड़े सॼी नाम का हुयो नाम मना वसंत वसंत होवे थारा नाम हा हिते पाणी न हुजे असां धरणा रोड बिला कयो हुजे पाणी छुप कोन्हे पोइ अवां धरती जा वारस हुजो तव्हांजो बि हुकम हुजे ॻाल्हि कंदा हुजो उथी पंदा हुजो पोइ रुगो इहो शाख सुकी वियो हुजे ढुकड़ो पाणी माल लाभ कोन्हे को वारो कयो को आवाज़ उथारो आवाज़ अछां त उथारूं अवां उथारींदो अवां बि ईअं न हुजे छांहे वांगुरु रुगो ज़मीन में पिया हुजो ॿी दुनियादारी विसारे वेही रहा हुजो तव्हां सां सभु गॾिजी हवरे हवरे करो मुंहिंजो यार हुजे लियाकत खान मलोखानी सलाम जो करे हा वालेकुम सलाम हुजे ॿियो मिट सभु ठीकु हुजनि न सभु प्यार हुजनि बिरादरी हिवारा सभु ख़ुशि लॻा पिया हुजनि सभु गोपाल ख़ुशि हुजे वसंत ख़ुशि हुजे सभु ख़ुशि आहिनि सभिनी खां नमस्कार थींदो हुजे गोपाल छा करे गोपाल हेॾा बाग ठहियो हुजे अंबड़ी जो बाग में हल्को हुजे फ़ाइदो को चङी ॻाल्हि थी हुजे कड़ी कोन्हे पाणी कोन्हे बाग सॼो सुकी हुजे पोइ वंगियुनि मां को फ़ाइदो पियो हुजे न पियो हुजे न का शइ कोन्हे चाहे जो घबला कीअं लॻो पियो हुजे हाणे छा हो टके ॾही हुजे 100 रुपए जा 1.5 किलो टके धणी लॻी मना हिन मां बिना कमाए हुजे मना सम्झ में लॻो पियो हुजे कोन हुजे बस शुक्र कंदो हुजे मालिक वरी बीणा ॾींदो हुजे शुक्र कंदो हुजी बस पोइ छा कयूं हा शुक्र कंदो हुजे ॿियो छा करे हा शुक्र करो वरी बि मालिक ॾेई छॾींदो हुजे गंज थी वेंदा हुजनि बस दुआ कयो पाणी अचे पाणी हा भगवान जी कृपा थींदी हुजे जरूर थींदी हुजे महिरबानी सभिनी खे सलाम चवंदो हुजी हा नमस्ते बिरादरी सॼी खे नमस्कार हुजे चोए ॾींदा हुजो बाबा ॾींदो हुजे ॾातार ॿियो हाणे कंहिंखां घुरूं ॾातार खां घुरंदा हुजो ॾातार हुजे के सो तव्हांजो बागड़ी गॾु थी वेंदो हुजे हिकु थी कतार करे प्रोग्राम ॾिसंदा आऊं कोन चवां त ही बागड़ी हुजे ही केरु हुजे मुंहिंजे लाइ सभु ॿाहिरि हुजे असां त पाण में हुजूं पर इहो फ़र्क़ु वरी जेको करे उन खपे फ़र्क़ु करणु न खपंदो हुजे असां की बागड़ी की असां न धरती जा ते जेकर रहूं सभु पाण में ॿाहिरि हुजूं हा असां सभु ॿाहिरि खीर हुजूं हलो वालेकुम वालेकुम सलाम हुजे ता केरु कड़े शहर खां था स्पेशल पातो का फकीर लखानो संजराणी अदा फकीर लखाना साईं ख़ुशि चाक चङो भलो फसलनि जी मुबारक देरा खणी पोइ को असांजो हाल वतो हुजे देरा तो संजय साचा खड़ा हाल तव्हांजो सभु सॼो रमज़ान ई दुर्गो रोडनि रस्तनि ते गुज़ारी आहिनि
सिंधु जी जदोजहद में खुद दुआ कयो तो को सिंधु वागुन जो आत्मा जा कढो। अदा मैं हूं काका हुजने के वरी नहीं सनियो हुजने। मैं हूं बे उदाहरण पर हाणे पानी हूंदो त मैं हूं बि गाह खाईंदियूं को बोहो को ॿियो चारा हाणे पानी न हूंदो अची त पोइ की थींदो जान। काका वाको वाको काका वाको। सब वाकई में हुजो हम सब वाको कंदा हुजो। भाई वाकई मां कोन थींदो हाणे गिची में अचे चुका वाकई में वाको त 2 महीना ध्यानु कयूं पिया। वारे काका काका वाको करण सां वस। हाणे गिची में हथ में जुबो काका ज़ाहिर या हक लाइ हक त जेको हुजे पंहिंजो उहो माण्हू घुरी दाबो हुजे काका तुंहिंजो। अजी तुंहिंजो दाबो हुजे। दाबो आओ काका चवे के माना तू ॻाल्हि करण वारो हुजे माना खरो माण्हू हुजे। गाबो हाँ ना असां सची बुधी ईद बि रोडनि ते गुज़ारी आहे ऐं असां रमज़ान सॼो रोडनि ते इंशाल्लाह असां हिन वागुण खे कोन छॾींदासीं असांजो हक़ आहे असांजे ज़िंदगी जो सुवाल आहे बचनि जो सुवाल आहे। हाँ काका बिल्कुल हुजे जिंदगी जो काका सवाल सही हुजे बच्चन जो सवाल हुजे। मुंहिंजी पोटरी जी ॻाल्हि आहे हेलो हेलो सलाम वालेकुम सलाम। नालो छा हुजे? रोज़ीना। रोज़ीना। रोज़ीना खुसड़ी हुजी चाक लगी पई हुजी। हाँ तुम खुश हुजी? हाँ वो खुश लगी पई हुजा। ॿियो ॿुधाईंदी हुजी तुंहिंजी अम्मा खुश हुजी? हाँ तो सलाम पई चवाए। वालेकुम सलाम मुंहिंजा बि सलाम ॾींदी हुजीसि। चलो भई करे अची हाँ हाँ कुझु अची हुजी। चलो भई करे पिए घर अचे। हाँ हाँ घर ईंदी हुजे मूंखे मानी वानी खणाईंदी हुजी लस्सी प्यारींदी हुजी। रोज़ीना जी गुजारो कंदी हुजी। हाँ हाँ रोज़ीना जी सिंधु वारो रात बुधा हाँ ॿुधाईंदी हुजी बुधा मां ॿुधाईंदो हुजां। हाँ ठीकु हुजे ॿुधाईंदो हुजां। वॾी महिरबानी हुजे बाबला। रोज़ीना वॾी महिरबानी हुजे। वरी ॻाल्हि हाणे मूंखे ॾाढो वणंदो हुजे। रोज़ीना रोज़ीना हुजे सो ज़ाहिरी हुजे ही सुवारी सिंध जा ही न्याणियूं ही बचड़ा इहे जेके हुजनि इहे असां सां जुड़ियल हुजनि। ॾिसो त वालदेन केतिरा तकलीफ़ दे वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुजनि पर बालकड़ा वरी उते ॻाल्हाइनि उते उहा ॻाल्हि कनि असां उनजी त इहो ॻाल्हि। चवंदा हुजूं कि हर बालकड़े जे मुंहं ते मुर्क हुजे। हा मारू हर बालकड़ो पढ़ी लिखी पंहिंजे पेरनि ते बीहंदो हुजे ऐं जेको हुजे सुठी तरबियत वठंदो हुजे। असां त पंहिंजे बचड़नि खे ख़ुशि ॾिसणु चाहींदा हुजूं। हा जॾहिं असां बच्चनि खे ख़ुशि ॾिसंदा हुजूं या बचड़नि जूं ख़ुशियुनि जे लाइ असांखे इहो सभु कुझु करणु खपंदो हुजे। उन्हनि खे जेके उन्हनि जूं शयूं हुजनि ईंदड़ नसुल खे उनखे त असां ॾींदा हुजूं न। इहे अमानत हुजे जेका अॻिते वधाइण लाइ हुजे। सो अवां सभु जेको हुजो हिकु आवाज़ हुजो। अवां जिथे झर झंग वाण वस्ती इहो अवां ख़ुशि नसीब हुजे जो अवां जिते बि वेही इहो वाको कंदा हुजो दुनिया ॾिसंदी हुजे ऐं इहा ख़ुशि नसीबी अवां जी हुजे। सो हाणे वरी हलंदा हुजो हिकिड़े सुहिणे गीत ॾांहुं। इन गीत खे ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा त तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां हीअ जेका मुंद हुजे मौसम हुजे ससुईअ जो पंधु मूंखे यादि पवंदो हुजे ऐं मोहन भगत जो उहो आवाज़ हुजे जेको सच पुछो त ईअं पथर बि जेके हुजनि उहे बि पाणी थी पवंदा हुजनि। मोहन जो अहिड़ो आवाज़ हुजे ऐं आवाज़ में वरी जेको दर्द हुजे रामण। हाय 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 हलो इहो वरी मां पोइ ॿुधाईंदी हुजां। वालेकुम सलाम हुजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां था? अदा अली गोर तो ॻाल्हायां वाणखंड गदाब खां। कहिड़े शहर खां? गदाब शहर कराची गदाब खां। गदाप खां वाह 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 सुहिणी कलाचीअ खां ॻाल्हाईंदा हुजो। छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला हुजो।
अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह जो शुक्र आहे, ॿियो सभु ख़ैरु आहे? दुआ दुआ गॾाप जा मुहाणा आहिनि आस पास कीअं हुजनि अदा? सही हुजनि अदा। वाह वाह, ख़ुशि हुजनि, सदा सलामत हुजनि। ऐं ॾाढो अवां सुहिणे पासे वेठा हुजो, सुहिणी आबहवा में वेठा हुजो, प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, मेरान टीवी ॾिसंदा हुजो, कीअं रंग लॻंदा हुजो? शुक्र आहे, सही आहे, ॾिसूं था प्रोग्राम तव्हांजो सही पियो थो हले। वाह 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 वाह, अॼु ईअं दिलि चयो त माना फोन कॉल करे रामू राधा सां को हाल अहिवाल ओरजे। हा, यको हणूं था, लॻे कोन थो, मसरूफ़ वञे थो, अॼु ॾींहुं लॻो आहे। वाह 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 वाह, पोइ गॾाप जी मौसम कीअं हुजे ऐं अव्हां जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी हुजे, इहो त हाल अहिवाल ॾींदो हुजे। शुक्र आहे, ज़िंदगी सही, हवा सुठी हले थी पई, मौसम थधि आहे हिते। हाओ, ऐं कीअं भला गॾाप जे माण्हुनि में ख़ुशहाली हुजे, सराई हुजे, पाण में कीअं हुजो? सही आहे, शुक्र आहे, सही आहे। बसर खे रेट न हुजे बाक़ी। कहिड़े फसल जो अघु न हुजे भला? बसर खे? बसर खे अघु न हुजे, हा, अवां वरी देरि सां कढिया हुजनि न, इन जे करे। न यको हलनि था, शुरू थिया आहिनि बसर, रेट कोन्हनि। सफ़ा रेट न हुजे। हा, अधी रात खे सलाम ॾिजो असांजा। रात ॿुधंदी वालेकुम हुजे। सलाम अदा, वालेकुम सलाम, तव्हांखे बि मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारा सलाम हुजनि। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। अभी कहिड़ा हालनि? ख़ुशि आहियो तव्हां? खैर खैर, दुआऊं लॻी पयूं हुजनि अव्हां जूं। अव्हां कीअं हुजो, ठीकु हुजो? शुक्र आहे, शुक्र आहे, बसि मालिक जा एहसान आहिनि। बसि ईअं ई ख़ुशि रहंदा हुजो, असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु हुजनि। आमीन आमीन आमीन। हाणे असांजी हिकिड़ी फरमाइश आहे। हाओ बा, फरमास हुकुम कंदा हुजो अदा। जी जी अदा, वॾी महिरबानी हुजे, लख वॾी थोरा महिरबानी हुजनि। हुजे, कुर्ब हुजनि अव्हां जा, मोहबतूं हुजनि अव्हां जूं, अव्हां जी फरमाइश असां ज़रूर पूरी कंदा हुजूं। बचड़नि सां गॾु अवां ख़ुशि हुजो, सलामत। अघु जेको हुजे, इहो फसलनि जा जेके अघ हुजनि, हे त मारे विधो हुजे। अबा इहो आउं वेही अदा सोचींदो हुजां, असां बि हे नंढड़ा थी हे वॾा थिया हुजूं हिन धरतीअ ते, इहो गाहु कयो हुजे, हे कणिक पोखी हुजे, हर कया हुजनि, अबा इहो तूरियो सरियह बसर पोखिया हुजनि, पर जॾहिं सस्ताई हुजे न त पोइ इहा उणतुण न थींदी हुजे त अबा अघु न मिलियो हुजे, हेड़ो अघु न मिलियो हुजे, पोइ जेको मालिक ॾींदो हुजे त गंज उन थी में वेंदो गंज हुजे। हा। अघु एतिरो ॾींदो हुजे जे माण्हू खे साल जो अन्न पियो हुजे, सयूं पयूं हुजनि, उन मां गुज़र बसर शादी मुरादी ख़ुशियूं करे भला जे बसर बि लहंदो हुजे त पेढी वारा खणी वेंदा हुजनि, अवेल सवेल ज़रूरत पवंदी हुजे त माण्हू खणी ईंदो हुजे, पोइ भले टके धणी वञे, कीअं बि वेंदो हुजे, माना इहो पोइ हिक ॿिए सां। परवाह न थींदी हुजे। हाणे दौर अहिड़ो हुजे, माण्हू अंगरियुनि ते वेठो वेले जो बि हिसाब कंदो हुजे, इहो घणा थिया महांग हुजनि। तो दौर अहिड़ो अची वियो हुजे, छा कंदा हुजूं, इहा ॾुख हुजे, पर इहा असांजी पंहिंजी सुस्ती हुजे त असां पंहिंजे ज़हन ते कॾहिं इहो न सोचियो हुजे त अहिड़ो वक़्तु अची वेंदो हुजे, या असां मां माण्हू असां हुजे, माण्हुनि जी सोच अहिड़ी तब्दील थी वेंदी हुजे, वक़्तु अहिड़ो अचे बीहंदो हुजे। इन जे करे चवंदा आहिनि त सुखे वक़्त में ॾुखे वक़्त लाइ माण्हू तयारु थींदो हुजे, ॾुखे वक़्त में वरी सुखे वक़्त लाइ तयारु थींदो हुजे। हिकिड़ी फोन हाणे कॉल वरी हुजे। हौसलो बि करणु खपंदो हुजे। हलो हलो, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां अदा? कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर लॻो पियो हुजे, अबा केरु कहिड़े शहर खां? हा, ॿियो हाल आहे, ख़ुशि लॻा पिया? हा हा, ॿियो हा ख़ैर। अदा, तूं ख़ुशि हुजी, चाक हुजी, चङो भले लॻो पियो हुजी। वॾी महिरबानी। हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे, ख़ुशि रहंदो हुजे। हा हा, ख़ुशि चाक चङो भलो, ख़ुशि चाक चङो भलो। थोरो हीअं हीअं लॻे मूंखे। हा सो अदा, इहो अवां फोन कॉल कंदा हुजो, इहे अवां जूं मोहबतूं हुजनि, प्रोग्राम में शामिल थींदा हुजो, पर ज़ाहिरी ॻाल्हि हुजे हर माण्हू त पोइ ईअं हुजे त पंहिंजी तबियत वारो, पंहिंजे ख़्याल वारो, पंहिंजी ॻणत वारो, पंहिंजी ॻाल्हि वारो हुजे, पर असांजे लाइ त सभु बराबरि हुजनि। असां त ॿिए त वरी सभु इहे चवंदा हुजनि त अॼु रामू राधा कहिड़ी ॻाल्हि खणी आयो, कहिड़ी खणी आयो हुजे। फोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां? बलूचिस्तान सोबतपुर खां पलिया खुशू रहंदो। कहिड़े शहर खां अदा? बलूचिस्तान सोबतपुर। बलोचिस्तान खां। मुंहिंजो अदो बलोचिस्तान वारो भली करे आयो जी, ख़ुशि चाक चङो भलो। ख़ुशि ख़ैरियत चङो भलो, शादी राधा ख़ुशि? ख़ैर लॻो पियो हुजे, तव्हां कीअं हुजो? ख़ुशि बास बड़ हुजो? हा ख़ैरियत, शुक्र अमन। अदा घर भाती बि ख़ुशि हुजनि, भली ख़ुशि हुजनि, ख़ुशि हुजनि। हा बसि मालक ख़ुशि ख़ुशि रहंदा हुजो। अदा हा ख़ुशि।
अदा अदा हाय कलाम बटा सूर्या सुमर जो सूर्या सुमरो जो कलाम हाँ अली बस जो फरमाश यार वाह वाह माना एॾा बलोचिस्तान में सूर्या सुमरो खे पां मां ॿुधो वरी मां वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजन अवांजा मोहबत हुजन अवांजूं जिन जिन बि असांखे अॼु फोन कॉल कई हुजे लाड़ उत्तर कच्छ कराची बलोचिस्तान किथां किथां जितां बि आयूं हुजन फोनूं कॉलूं उन्हनि सभिनीनि जा कुर्ब हुजन ॾेह तोड़े परदेह वासियुनि सभिनी जा निहायत शुक्रगुज़ार हुजूं तव्हां इन प्रोग्राम खे मेहरान टीवी खे ॾिसंदा हुजो उनखे पंहिंजो सम्झंदा हुजो पंहिंजी ॻाल्हि सम्झंदा हुजो असांजी ॻाल्हि खे हीअं सां हंडाईंदा ऐं हुजो हर हफ़्ते छंछरु आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां असांखे ॾिसंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो पंहिंजूं ॻाल्हियूं मुहाड़ियूं पंहिंजा दर्द पंहिंजूं ख़ुशियूं असां सां शेयर कंदा हुजो असांजा ॾुख दर्द ख़ुशियूं सभु तव्हां सां गॾु हुजनि सो सॾ में सॾु हुजे रामू राजा मेहरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि जाॾे पेर हुजे काॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणीअ जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे राम राजा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी ईंदड़ हफ़्ते अवां सां गॾु हुजो पर हा वेंदे वेंदे सूर्या सुमरो जो आवाज़ हुजे अधे बलोचिस्तान ऐं सभिनी उत्तर लाड़ काछे वारनि जे नाव हुजे सो असांखे ॾींदा हुजो इजाज़त धणी अवां जो निगहबान हुजे जाॾे पेर हुजे ईंदड़ तारे हफ़्ते छंछरु आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं राम राजा अवां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजनि हा हाणे हलंदी हुजी को ॾोढे जी कंदी हुजी ॿियो हाय हाय राम राधा छा कयो